अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां मोरो लॻ दे कोकर हद कोराई ताणे कचे वारे इलाइक़े में कोकर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी माप तां जहिड़ो थी पियो। ॿई धुरियूं मोर्चा बंदि, जॾहिं त मज़कूरा खोकर बिरादरी जी हिकु धुर मीडिया अॻियां दाईंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिथे इलाही बख़्श खोकर, साजन खोकर, मास्टर लाल बख़्श खोकर, शोभान खोकर ऐं ॿियनि चयो त ज़मीन असांजे वॾनि जी मिल्कियत आहे, जेका कुल 14 एकड़ आहे, जंहिंमां अधु ज़मीन असांजे सोट अयूब खोकर के हिसे में आहे। पर अयूब खोकर ज़बरदस्ती सॼी ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे ज़मीन फॿाए रहियो आहे, जॾहिं त साल अॻु में रईस अताउल्ला खान कोराईअ वटि असांजो फ़ैसिलो थी चुको हो ऐं असांखे माफ़ करण जो चयो वियो हो। पर असांजो सोट फ़ैसिले जी इनराफ़ी कंदे अॼु सॼी ज़मीन ते कब्ज़े लाइ माण्हू वठी पहुतो ऐं असां मथां लटिन कुआड़ियुनि सिरोटनि सां हमिलो करे ॾिनो। मक़ामी माण्हुनि अची झेड़ो टारियो ऐं असांखे बचाए वरितो। हिननि वधीक मीडिया अॻियां मुतालबो कंदे चयो आहे त असां कानून जे आला इदारनि डीसी नौशर फिरोज़ चूंडियल नुमाइंदनि खां अपील कयूं था त असां सां इंसाफ़ करे असांखे ज़मीन जी माप करे असांजो हिसो असांखे ॾिनो वञे। जॾहिं त उन मौक़े ते संदन हिमायत कंदे मक़ामी माण्हुनि जीएस अॻवान कामरेड असाब चांडियो ऐं सोशल वर्कर पपन शेख चयो त हीअ ज़मीन इलाही बख़्श जी आहे ऐं संदसि सोट नाजाइज़ी करे रहियो आहे, खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।